عاقل में स्टूडेंट प्लेटफॉर्म पारां हिते किताबी मेलो लगायो वियो आहे। हिते मुख़्तलिफ़ शागिर्द मौजूद आहिनि। हिते आम तौर जेके आकल सां वाबस्ता शागिर्द आहिनि तोणी 12 शागिर्द आहिनि। हिते जेको आहे सो अधु रेट मुताबिक़ मुख़्तलिफ़ किताब वठी रहिया आहिनि। उन खां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त हिते जेको नौजवान जेको तबिको आहे उहो आम तौर ते हिते अचण में जेको आहे तरजीह हासिल करे थो। ऐं हिन वक़्तु हिते असां किताबी मेले में मौजूद आहियूं। मुख़्तलिफ़ जेके शागिर्द आहिनि उन खां पुछंदा आहियूं सन्हनि छा चवणु आहे। जी हिकु किताबी मेलो जेको लॻो आहे ॾाढी सुठी सोच आहे ऐं न ईअं सिर्फ़ु सुठी सोच आहे, हिनखे हक़ीक़त में बि बदिलियो वियो आहे। ऐं हिन ते पिण डिस्काउंट बि आहे। हर क़िस्म जा बुक्स हिते आहिनि। लॉ वग़ैरह थी वियो, CSS वग़ैरह, नॉवेल्स वग़ैरह, पोइट्री वग़ैरह, सिंधी जे हिसाब सां, इंग्लिश जे हिसाब सां सभु बुक हिते रखिया विया आहिनि। उमेदु आहे त ईंदा हिते शागिर्द ईंदा, काफ़ी शागिर्द ईंदा, वठी वेंदा, फ़ाइदो वठंदा हिन मां। ऐं इंग्लिश में चयो आहे त रीडर्स आर दी रीडर्स। आकल स्टूडेंट प्लेटफॉर्म जीअं सभिनि खे मालूम आहे त आकल जी तारीख़ में ही पहिरियों टे रोज़ा किताब मेलो लॻाए करे हिकु ख़्वाब खे हक़ीक़त में तब्दील कियो आहे। ऐं हिकिड़ो किताब दोस्त माहौल पैदा करे तक़रीबन असांजे शागिर्दनि स्टूडेंट में हिकिड़ो दिलचस्प मौक़ो बि आहे ऐं शागिर्दनि लाइ सुठी किताब दोस्त माहौल सुठी सोच बि रखे थो। जी सर, जीअं तव्हां ॾिसो था मतिलबु हिते बुक्स मिलनि था 50% डिस्काउंट ते। ऐं मतिलबु हर क़िस्म जा हिते बुक्स मिलनि था। मेडिकल वारनि जा, CSS वारनि जा, सभिनि जा मतिलबु बुक्स मिलनि था। हिते अचनि त माण्हू ख़रीदारी करनि था। डिस्काउंट बि आहे माशाल्लाह 50%। ऐं असां बि ख़रीद कई आहे। ही पहिरियों दफ़ो आकल जी तारीख़ में थियो वियो आहे। सो जेतिरो थी सघे शागिर्दनि खे इन मां फ़ाइदो वठणु घुरिजे। ऐं असांखे उमेदु आहे अॼु बि बिल्कुलु घणा ई शागिर्द आया जंहिं फ़ाइदो वरितो। ऐं अॻिते बि इंशाल्लाह जेके बक़ाया 2 ॾींहं असांजा रहिया आहिनि उन में बि भरपूर शागिर्द ईंदा, असांजी उमेदु आहे ऐं इन मां फ़ाइदो वठंदा। स्टूडेंट जूं तोणी आम तौर ते जेके मक़ामी माण्हू तालके आकल सां वाबस्ता आहिनि उन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। सननि चवणो आहे त हीउ जेको मेलो आहे तमामु बहितर मेलो आहे। हेड़ा मेला जेको आहे सो हर साल जीअं लॻणु घुरिजनि। हिते जेको आहे सो ख़ासि तौर ते शौर्य हॉल बाबति तालको आकल हूं बि ॼातो वञे थो। पर हीअ जेके किताब आहिनि उहे हर साल जीअं लॻाए वञनि। ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे शागिर्द मुख़्तलिफ़ तोणी तालकनि तोणी ज़िलनि मां आयल आकल में पढ़ंदड़ शागिर्दनि बि हिते मेले में हिसो वरितो आहे। उन खां पोइ हीअ जेको मेलो आहे मुख़्तलिफ़ जेको आहे सो बाज़ार में बि लॻणु घुरिजे। कैमरा टीम सां गॾु माजिद, महेसर, जेकम न्यूज़, आकल।